हुन कैंसर जी मरीज़ आहे, बिस्तरे ते पियल आहे, उनखे उन हालत में खयो वियो आहे। हाणे असांखे ख़बर न आहे त उहा मरी वई जीअरी आहे, छो जो पुलिस उनजी गिरफ़्तारी ज़ाहिर करण खां इनकारी आहे। त जेकॾहिं उनजो को एॾो वॾो ॾोह आहे निसार कीरी जो तव्हां एफ दाख़िल कयूं, ATC जो एफ दाख़िल कयूं, असांजो हक़ असां हाई कोर्ट में वञूं, सेशन कोर्टुनि में वञूं, पंहिंजे इंसाफ़ लाइ पाकारियूं। छा इहो बि हक़ असांखे कोन ॾींदो तव्हां ज़रदारी हाउस जी भंगार लाइ असांजो एफ दाख़िल कयो असांखे इहो बि हक़ कोन ॾींदो त असां वञूं थाणे ते पंहिंजे इंसाफ़ जे लाइ। त ही जेको कुझु कनि पिया ज़ाती कनि पिया। मां पुलिस वारनि खे ॿुधाइण थो चाहियां, तव्हांजी वर्दी घणा हूंदी जिस्म ते, 7 साल 10 साल, पोइ छा थींदो? इहा सिंध हलंदो पंहिंजे पुटनि सां, भाइरनि सां, पोटनि सां, पड़पोटनि सां। जेकॾहिं तव्हां कानून जी अमलदारी लाइ कमु कंदो असीं तव्हां सां गॾु आहियूं, पर जेकॾहिं तव्हां उनखे थुॾे कंहिं भोतार कंहिं पीपले लीगले जी वंगार में हलंदो त पोइ तव्हांजो बेड़ो अशर थियणो उन लाइ तयारु रहो। अॻियों लाइ अमल तव्हांजो छा हूंदो जेकॾहिं इन्हनि अमल असां आया आहियूं, असां अल्टीमेटम ॾेई छॾियो त भेण खे आज़ादु कयो। बाक़ी निसार कीरियो मर्द माण्हू आहे, 4 FIR कोन्हनि, 2 ॿियूं कटे छॾियो, मोह ॾींदासीं, घणा फांसी ते चाढ़ींदो। बाक़ी लाइ अमल इहो आहे, असां हिते वेठा आहियूं, आज़ादु न थींदी अदड़ी, हीअ कैंप मुस्तक़िल थींदी। शायदि हितां खजी पोइ SP ऑफिस ॾे हली वञे, पोइ थी सघे थो ज़रदारी हाउस महल जे साम्हूं वञी कैंप लॻे ऐं पोइ हिननि जा रस्ता सोड़ा थियनि ऐं सॼी सिंध में एहजाज थींदो। 24 कलाकनि जो अल्टीमेटम था ॾियो तव्हां, 24 कलाकनि जो अल्टीमेटम था ॾियो। हीअ इंतकामी कार्रवाई सम्झो था सियासी जेका आहे बदतरीन जाहिरियत ऐं इंतकामी कार्रवाई। इंतकामी कार्रवाई त सरकार जी आहे। मां खे ॿुधाइनि न त ही भंडनि वारे केस जो प्लान त कोन पिया वठनि, जॾहिं सभु ज़रदारी जा चहेता जेके हुन FIR में दाख़िल हुआ ऐं लिकण में पूरा माफ़ियूं गीसियूं वठी, ही ज़ैनशाह वेठो थो साम्हूं, इन्हनि SP DC माफ़ियूं गीसियूं वठी उन वक़्तु इहो मामिलो हल करायो, उन्हनि खे हक़ मिलियो बंगडनि खे। हाणे उहो वक़्तु पचाए वरी निसार जे ख़िलाफ़ उन केस जी त इंतकामी कार्रवाई न पई थिए। सो जेकॾहिं ईअं इंतकाम थींदा त पोइ हिन लाइ तयारु बि आहिनि जवाब जे लाइ। अमां इन मामले IG सां या कंहिं ज़िम्मेवार कंहिं सां ॻाल्हायो पुलिस जे जॻह ते कार्रवाई कई आहे औरतुनि खे? असां सभिनी सां ॻाल्हायूं पिया, ॻाल्हाईंदासीं, असां कोर्टुनि में पिटीशनूं विझूं पिया, इन्हनि सभिनी जे ख़िलाफ़ चोरी जो FIR दाख़िल कंदासीं। अॼु SP वेठो न ऑफिस में फुलायूं, सुभाणे जॾहिं हाई कोर्ट में मुजरिम थी असांजे चोरी धाड़े जे केस में FIR दाख़िल थींदी, मुजरिम थी बीहंदो, पोइ पुछंदासीं हाणे ॾे हिसाब घणे में 100 आहे। जेके निसार जे घरवारी हींअर आज़ादु नथा कनि त लाइ छा हूंदो? लाइ मिलियो सॼी सिंध एहजाज में, अॼु सॼी सिंध में हलनि पिया, सुभाणे इंशाल्लाह सॼी सिंध सरापा एहजाज हूंदी। ज़रूरु जे न छॾींदा त धरणो जारी रहंदो। तव्हां डॉक्टर कादर मक्सी जी ॻाल्हियूं ॿुधियूं, हुनजे चवण आहे त धरणो जारी रहंदो। धरणो सुबुह खां वठी निट ॾिसण खां वठी हिन वक़्तु ताईं धरणो जारी आहे। नवाब शाह प्रेस क्लब जे ॿाहिरियां हिते मासूम ॿारड़ा औरतूं आहिनि, मर्द आहिनि ऐं हिन वक़्तु साईं ज़ैन शाह आहे, डॉक्टर कादर मक्सी आहिनि पंहिंजे ॿारनि सां गॾु। हे नवाब शाह प्रेस क्लब वारो पतल आहे ऐं हिन धरणे में शामिलु आहे। ऐं डॉक्टर कादर मक्सी साहिब जो इहो ई चवणु आहे जेसीं ताईं निसार कीरे घर वारी आज़ादु न कंदा तेसीं ताईं धरणो जारी रहंदो। हीउ फ़िलहाल त नवाब शाह ताईं आहे, पोइ सॼी सिंध ताईं धरणे खे वधायो वेंदो। हिन वक़्तु नवाब शाह प्रेस क्लब में धरणो जारी आहे। हिते ॾिसो वॾी तइदाद में माण्हू जेके गॾु थी अचनि था ऐं गॾु थी रहिया आहिनि। महिरबानी करे चेयरमैन साहब जो पोयां हली पियो, महिरबानी पैसा पहुची हलो, डॉक्टर साहब जो पोयां सब कोई तरीके हलो जारी आहे। नवाब शाह प्रेस क्लब जे अॻियां डॉक्टर कादर मक्सी पतल आहे। डॉक्टर कादर मक्सी चवणु आहे जेसीं ताईं निसार कीरे घर वारे खे आज़ादु न कंदा तेसीं ताईं असांजो धरणो जारी रहंदो। इहो डॉक्टर कादर मक्सी चवणु हुयो। ऐं हिन वक़्तु नवाब शाह प्रेस क्लब जे अॻियां वॾी तइदाद में माण्हू जेकी अची रहिया आहिनि, धरणे में शामिलु थी रहिया आहिनि। साईं ज़ैन शाह जे अचण खां पोइ, डॉक्टर कादर मक्सी अचण खां पोइ धरणे में माण्हुनि जो वाध थी रहियो आहे। माण्हू वॾी तइदाद में हिन वक़्तु अची रहिया आहिनि। सॼे ज़िले मां मुख़्तलिफ़ हंधनि तां जेके माण्हू
नवाब शाह प्रेस क्लब आहे हिन धरणे में अची रहिया आहिनि। हिते धरणे में आयल कुझु औरतुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, हुननि जो छा चवणु आहे? जी तव्हां छा चवणु आहे धरणे में आया आहियो? ही धरणो जेको आहे उहो असांजो धरणो जारी रहंदो, एसी ताईं जारी रहंदो जेसि ताईं असां सां इंसाफ़ न थींदो। ऐं ही केरु थींदा आहिनि असांजे घरनि में घिड़ी असांजे नियाणियुनि जी बेहरमती करणु, उन्हनि खे मारणु, उन्हनि खे कुटणु, को असां लुटेरा आहियूं की असां ॿाहिरां आया आहियूं की। ऐं जेके हथ हिननि जे पोयां आहिनि DSP जे पुठियां आहिनि उन हथनि खे असां चङी तरह सम्झूं था। त असां जूं भेणूं, असां जूं मावरूं, असांजा बुज़ुर्ग, असांजा नंढड़ा ॿार सभु हिते वेठा आहिनि। ऐं जेसीं असां सां इंसाफ़ न थींदो तेसि ताईं कंहिं बि सूरत में ही धरणो अञा वधीक थींदो ऐं ही जारी रहंदो। त असां सिंधी माण्हू नंगनि ते पंहिंजो सिर ॾियण वारा आहियूं, नियाणियुनि ते। ऐं सिंधीअ में त हिकु नियाणी 7 क़ुर त वेही उन्हनि ही तमाशा कया आहिनि। त असां उन्हनि खे ॿुधाइणु चाहियूं था त असां कमज़ोर कोन आहियूं ऐं न ई असां ईअं चुप करे ख़ामोश थी बीहंदासीं। जी बिल्कुलु तव्हां आकबदादी थे वो सिंध तरक़ी पसंद लेडीज़ खे तव्हां हुनजी ॻाल्हियूं ॿुधो, हुनजो इहो चवणु आहे असां औरतूं हिते शामिल आहियूं ऐं धरणो असांजो जारी रहंदो तेसीं ताईं निसार घरवारी खे आज़ादु न कंदा। असांजो इहो ई मुतालबो आहे SSP शहीद बेनज़ीराबाद, DIG शहीद बेनज़ीराबाद, IG सिंध खां इहो ई मुतालबो आहे त छा औरत खे गिरफ़्तार करणु ऐं जेकॾहिं इन धरणो में वेठा आहिनि ऐं एहतजाज कनि पिया त पुलिस खे घुरिजे त गिरफ़्तार थियल निसार खे घरवारी खे आज़ादु कनि ऐं हिते जी ॻाल्हियूं खे धरणो ख़तमु करायो वञे त बहितरु थींदो। ज़ाहिद तव्हां इहो ॿुधायो हिन वक़्तु सुबुह खां वठी धरणा हुया, चक्रियूं थिया, कारकुन गिरफ़्तार थिया, घणा कारकुन गिरफ़्तार थिया आहिनि? असांजा सुबुह खां वठी जेके आहिनि से पहिरें फर्स्ट टाइम ते जेके 5 कारकुन गिरफ़्तार थिया हुया, उन खां पोइ जॾहिं हाउस ते रेड थियो आहे त उतां 5 माण्हू उते खयां अथनि। टोटल 35 खां 40 माण्हू असांजा गिरफ़्तार आहिनि, जेका पुलिस अञा ताईं माना ज़ाहिर न करे रही आहे। असीं मज़म्मत कयूं था हिन अमल जी, कंहिं धाड़ेल ते कंहिं दहशतगर्दनि ते बि एॾो ऑपरेशन न थींदो आहे जेको STP जे सियासी कारकुननि ते निसार कीरियो साहिबु मुसलसल ॿिनि इलेक्शननि खां वठी नवाब शाह जो कैंडिडेट रही चुको आहे। बाइज़त शहरी आहे, साफ़ सुथरी असीं सियासत कयूं था, उन बावजूद बि तव्हां ॾिठो त निसार कीरे जी अमड़ ते, हुनजे चाचे ते, हुनजी वनी खे जेको आहे सो बेदर्दी सां जे धाड़ेल जी के क्रिमिनल जी घरवारी खे खयो वेंदो आहे न, अहिड़े तरीक़े सां हुननि खे खयो वियो आहे। ऐं कंहिं बि देश दुनिया जे कानून को कोन थो चवे त को सियासत करे त उन सां इहो अमल कयो वञे। सही बिल्कुलु बिल्कुलु। जेकॾहिं उहा पंहिंजो कानून जो फर्ज़ु निभाइनि हा त असां रोडनि ते हुआसीं, सुबुह खां वठी असां हाउस ते वेठा हुआसीं, पुलिस किथे हुई? असां रोडनि ते सरेआम घुमूं पिया। असांजे घरनि ते अचण ई साबित थो करे त हीअ इंतकामी कार्रवायूं आहिनि। हीअ असांखां को जेको आहे सो दुश्मनी वारो वर्ताव कयो पियो वञे, कंहिंजे चुर्च ते कयो पियो वञे, इन जा कंहिंजा हथ आहिनि पोयां। इहा मीडिया वारनि खे बि सॼी ख़बर आहे त हिन जे पोयां कंहिंजा हथ आहिनि। महिरबानी ज़ाहिद जा ॻाल्हियूं ॿुधियूं, जो इहो चवणु आहे त पुलिस जेको वांगार पियो आहे ऐं कंहिंजे चुर्त ते जेको असां कारकुन जे मथां कूड़ा केस दाख़िल करे ऐं घरनि ते चढ़ाई पियो करे। OSP तोसा OSP तोसा हिन शहर खातिर हिन शहर खातिर डॉक्टर कादर मुखी घरवारी सां गॾु ॻाल्हि ॿोल कंदा छा चवणु आहे? घणी मुंहिंजो घर पूरो भरिजी पुलिस सां या जेकी हिकिड़ी ॾाइण भोड़ियल हुई न ढिघी हिकिड़ी ईसाइण थुली इन अची मुंहिंजी छोकिरी रुगो ईअं चयसि त गाॾी बि असांजी खई अथनि ऐं वरी कादर मुखी जी घरवारी मौजूदु आहे।
मूंखे उस घटि हिकिड़ो त ईअं अलाए छा उस में ॾिसी डॉक्टर कादर मक्सी जे धरणे में शामिल आहे। धरणे में वेठल आहे डॉक्टर कादर मक्सी। हाँ ठरे मूंखे नो जल्दी हिते खपे कलाक जे अंदर में मूंखे नो पजी खपे मुंहिंजे न त हिते दिलि टुटंदी मुंहिंजी न त मूंखे मुंहिंजी नो हिते जो हिते घुराए ॾियो जल्दी मुंहिंजी नो अचे अरे मुंहिंजो कहिड़ो असां ज़ुल्म कयो आहे छा कयो आहे असां कहिड़े ॾोहक में आया आहियूं जो हिननि एॾो ज़ुल्म कयो आहे हमारो या कान थी ज़ुल्म कयो अथनि अॼु मुंहिंजे घर सां हली दर मुंहिंजा भञी एतिरा टुकुर टुकुर कया अथनि एतिरा दर ताला लॻा पिया आहिनि हली ॾिसो न एतबार थियो हली ॾिसो त छा शर करे विया आहिनि दर पोयां घरनि जा उहे भञा अथनि अलमारी जा दर भञा अथनि सामान वग़ैरह को पुलिस सामान बा उतां मुंहिंजी इन नूंहं वीचारी जो सभु खणी विया नूंहं हा मुंहिंजी नूंहं जो सामान उहो सॼो ॿिए कमरे में अलमारी में सोन बोन को हुनमें सोन हो दोरी हुअसि ॿियो बि इलाही सोन हो मूंखे हींअर यादि कुझु बि नथो पए बसि हा कामरान खे बि मुंहिंजे कामरान खे बि त मुंहिंजे छोकिरे खे जींजो थी मारे बीमार भी आया हा बीमार आया हा त मुंहिंजी कैंसर जी पेशेंट आहे मुंहिंजी कैंसर जी पेशेंट आहे नो मुंहिंजी बीमार आहे असां पाण बीमार आहियूं तव्हां निसार करे अंबड़ जी ॻाल्हियूं ॿुधो हिन वक़्तु डॉक्टर कादर मक्सी साहब जी घरवारी जे सां गॾु आहे उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं हुनजो इन हवाले ते छा चवणु आहे वालेकुम सलाम छा चवणु चाहींदो अॼु तव्हां धरणे में आया आहियो हैदराबाद अदा ही बेइंतहा हिकिड़ी नाइंसाफ़ी थी आहे उन्हनि जे घर में घिड़ी ऐं हिननि जे औरतुनि ते तशदुद थियो आहे हुनजी वालदा ही तव्हांखे ॾेखारे थी हिन जा हे नीर ठही विया आहिनि हिन अछे मथे जी औरत जो हया कोन थियो आहे हिन खे मार कढियो अथनि हिन खे कुटियो अथनि हिन पुटनि खे कुटियो अथनि हिन जी नुंहुं जेकी कैंसर जी पेशेंट आहे उहा आख़िरी स्टेज ते आहे उन ग़रीब खे वारनि खां गीले उन्हनि खे मोबाइलनि में विझी ऐं गीले विया आहिनि असां मुतालबो था कयूं त हिन SP खे फौरन हटायो वञे ऐं असांजी जेकी अदी आहे निसार जी घरवारी आहे उनखे आज़ादु कयो वञे ऐं हिननि जो जेको बि हिननि सां नाइंसाफ़ी थी आहे उनजो तदारक थियणु खपे दादा मुंहिंजे हली ॾिसो तव्हां दरनि जी तव्हांजे लेखे कूड़ा दरनि जा हेॾा टुकड़ा टुकड़ा मुंहिंजे काठ जा दर भञी बिटा बिटा दर आहिनि लोह जो काठ जा आहिनि टुकड़ा टुकड़ा हेतिरा हेतिरा भाॼी करे छॾिया न न ही वरी कामरान जी जे छो भाउ खे कामरान निसार जे नंढे भाउ जी घर अस्सलाम वालेकुम जी असांजे घर में गिड़िया तशद्दुद कई ॿारनि खे लतियूं हयूं असांजी गोद मां वठी ॿारनि खे नंढड़ी खे उछलायो मुंहिंजे पुटनि खे ॿिन्हिनि खे लतियूं हयूं मुंहिंजे मुड़ुस खे तशद्दुद करे बाक़ाइदा मारे खणी विया आहिनि मुंहिंजी कामरान कीरियो ॿियो मुंहिंजी भाॼाई खे खणी विया आहिनि निसार भाई जी घरवारी खे मुंहिंजी निणाणियुनि खे ॿिन्हिनि खे मारियो अथसि गंदियूं बि कान हुयूं असां रड़ियूं कयूं भाई निसार जी घरवारी खे घर मथे ते गंदी कान्हे गंदी पाइण ॾियो पोइ खणी वञो पर फज़ीलत सां खणी वञो पर हू उन्हनि खे गेलिंदा गरेबान मां छिकी खणी विया आहिनि मुंहिंजा कन जा टॉप्स छिकिया अथई उनजी चेनियूं पटियूं अथसि तशद्दुद भाई निसार जी ज़ाल ते कयो अथई और मुंहिंजे मुड़ुस ते कामरान ते तशद्दुद कयो अथई असां प्यार सां सम्झायो जी न न पेट सां न हुई उन्हनि खे बीमारी आहे उनजी लास्ट स्टेज हले पई कैंसर जी असां मिंथियूं कयूं बाहियूं ॿधियूं कि उन्हनि खां फज़ीलत प्यार सां खणी वञो पर ॿिन्हिनि भाॼाई ॾेर खे तशद्दुद करे मारे कुटे खणी विया आहिनि हुननि जी मुंहिंजे मुड़ुस जी फोन बि फुरे विया आहिनि पुलिस जेके कार्रवाई कई आहे न्याय ते अफ़सोसनाक आहे त हुननि सिंध जे न्याणियुनि ते मतिलबु तशद्दुद कयो उन्हनि जे घर में घिड़ी करे उन्हनि ते माना ज़ुल्म करे ऐं उन्हनि खे बेहुरमतीअ सां माना वठी विया आहिनि जॾहिं त ही जेंट्स पुलिस हुया माना फीमेल पुलिस हिननि सां कान हुई जॾहिं त इहो इलीगल आहे त तव्हां जॾहिं घर में घिड़ो था
त तव्हां सां गॾु फीमेल हुजे इहो बिल्कुलु ई इलीगल आहे। ऐं वक़्तनि में वक़्तनि असांजे कारकुननि सां इहे ज़्यातियूं थींदियूं थियूं अचनि। कंहिं हिकिड़े साथी थी जीअं अल्ताफ़ जिसकाणी उन्हनि सां थियो, उन खां पोइ ॿियनि सां थी, इहे कहाणियूं बंदि थींदियूं थियूं वञनि। आख़िर छो असां सिंध वारनि सां इंसाफ़ छो न आहे? सिंधी कारकुननि सां अहिड़ो माना ज़ुल्म छो पियो कयो वञे? ही को दहशतगर्द त कोन्हे के, ही पंहिंजे हक़ लाइ पिया विढ़नि पिया, त पोइ उन्हनि जे मथां एॾो ज़ुल्म छो? असां अगरि हिन समाज जे कारकुन अनिला रफ़ीक मला हिन सां ॻाल्हि ॿोलो कंदासीं हुन छा चवणु आहे? वालेकुम सलाम अदा। छा चवणु चाहियो पुलिस कार्रवाई कया अथव उन वक़्तु पुलिस हितां जो जेको ज़िले जो SP आहे उहो ज़रदारी जो वाठो आहे। ज़रदार ही फरमाइशी ते माना कमु थो हले। ज़रदारी जो वाठो हिते सियासी इंतकाम था वठनि निसार की जेका सेंटर की पसंद पार्टी खां किथां जी ना मतिलबु चइबी आहे। STP जे कारकुननि जूं गाॾियूं बि हितां उन्हनि जूं चोरी थी वियूं आहिनि, फुर बि उन्हनि जूं थियूं आहिनि ऐं एतिरे हद ताईं जो हाणे ज़ाती दुश्मनी ते लही आयो हितां जो SP, हितां जो वंगार SP ज़रदारी जो ज़ाती दुश्मनी ते लही आयो आहे। असांजे घरनि में घिरी करे भाउ निसार कीरे जी जेका वनी आहे, जेका कैंसर जी पेशेंट लॻी पई आहे, हुनखे माना तशदुद करे हिकु हुननि सां गॾु लेडीस पुलिस वारी गॾु हुई, हुन सां विड़ी करे हुनखे कंहिं नामालूम जॻह ते हुन गुम करे छॾियो जंहिंजो असांखे न अतो आहे न पतो आहे। असां IG सिंध खां वॾे सैयद मुराद अली शाह खे मुतालबो था कयूं त सेंटर की पसंद पार्टी जे अॻवान निसार कीरे जी वनी खे फौरी तौर ते आज़ादु कयो वञे ऐं जेके असांजा मुतालबा आहिनि त हीउ धरणो असांजो जारी रहंदो जेसीं असांजी भाभी खे आज़ादु न थिए जेसीं असां हिते वेठा हूंदासीं। हिते आयल धरणे में जेकी औरतूं डॉक्टर कादिर मक्सी आहे ऐं ॿियनि जूं ॻाल्हियूं ॿुधण जो इहो चवणु आहे त हिते जेको असांजो धरणो जारी रहंदो तेसीं ताईं निसार खे घर वारी आज़ादु न करे तेसीं ताईं धरणो जारी रहंदो। हीअ नवाब शाह प्रेस क्लब जा मंज़र आहिनि जेकी वॾी तइदाद में औरतूं मर्द मासूम ॿारड़ा जे धरणे में शामिल आहिनि, जेके सुबुह खां वठी इंटर उस में हिते वेठल आहिनि और वॾे तइदाद में इन माण्हुनि जो आमद जो सिलसिलो बि जारी आहे ऐं माण्हू वॾी तइदाद में अची रहिया आहिनि। डॉक्टर कादिर मक्सी धरणे में शामिल आहे, साईं ज़ैन शाह बि हिते पहुतल आहे। हिते जेकी STP जा कुझु कारकुन आहिनि जेके हमदर्द आहिनि उहे हिते आयल आहिनि, उन सां ॻाल्हि ॿोलो कंदासीं हुन छा चवणु आहे? अस्सलाम वालेकुम। छा जे करे तव्हां अॼु वेठा आहियो हिते? सर ही अॼु असांजे पाड़े में जेके पुलिस गर्दी जो बदमाशी कई आहे, लेडीनि सां बेहरुमी सां वारनि सां वठणु, लाठियूं चार्ज करणु, घर जो सामान भञणु, पाड़े वारनि इहा बि ॻाल्हायो उन्हनि खां पोइ भई छा चकर आहे, को धाड़ेल आहिनि, चोर आहिनि, फोरू आहिनि, कीअं तव्हां आया आहियो, कहिड़े तरीक़े सां आया आहियो? उन्हनि सां ज़्यादती कई आहे, हुनजे घर में घिड़िया आहिनि, वाइफ सां हुनजे वारनि खां वठी हुनखे मोबाइल में विधो वियो आहे, घर जो सामान भॻो वियो आहे। हुनजे भाउ खे लठूं ईअं आया आहिनि, लठूं हमेशह पुलिस लठूं चार्ज कंदी आहे टंगनि खां, इहो कहिड़ो चार्ज जो लठ चार्जिंग कई आहे जो मथां तव्हां हुननि जा फाड़िया आहिनि, घर जो सामान भञियो आहे, AC भञे छॾियो आहे, अलमारियूं भञी छॾियो, सामान हुननि जो खणी विया, हुनजी गाॾियूं खणी विया। निसार कीरो जे वाइफ खे पाण ब्लड कैंसर आहे, डॉक्टरनि जवाबु ॾेई छॾियो आहे। केॾी महिल बि हाणे कुदरत जे हथ मां मौत ज़िलत इज़त ॾियण वारो रब जी ज़ात आहे। शाहनवाज़ असांजो मुतालबो इहो आहे असांजे कारकुननि खे रिहा कयो वञे, निसार कीरो जे वाइफ खे रिहा कया वञे, हिन जे भाउ खे बि रिहा कया वञे, इहो असांजो। नाज़रीन तव्हां हिते आयल जे कारकुन या हिते हमदर्द आहिनि उन ॻाल्हियूं ॿुधो जो इहो चवणु आहे जेसीं ताईं गिरफ़्तार थियल निसार कीरे घरवारी या भाउ आज़ादु न कंदा तेसीं ताईं इहो धरणो जारी रहंदो। असांजी हुकूमत खां इहो मतालबो आहे त हिते जेकी धरणो जारी आहे किथे ईअं न भंडनि जो वाक़ियो जो नवाब वली मुदर वाक़ियो पेश न अचे। ख़ुदारा इहे जेके धरणे ते वेठल आहिनि जे गिरफ़्तार थियल उनखे आज़ादु कयो वञे, जे उन्हनि जे मथां कूड़ा केस दाख़िल आहिनि उनखे अदालत में पेश कयो, जेकॾहिं न आहिनि त उन्हनि खे जेके औरतूं जेके अञा गिरफ़्तार थियल मर्द आहिनि उनखे फौरी तो रिहा कयो वञे। जेकी हिते मासूम ॿारड़ा औरतूं मर्द वेठल धरणो ख़तमु करे पंहिंजे घरनि ते हलिया वञनि। कादिर मक्सी तव्हां अॼु बंदूक पाए तव्हां कंहिंजी वंगार ते असांजे कारकुननि जी माउनि जी भेनरुनि जी तज़लील में शामिल आहियो ऐं तव्हां असांजे कारकुननि जे ख़िलाफ़ इंतकामी कार्रवाई पिया करियो, कूड़ा केस दहशतगर्दी कोर्ट में दाख़िल कयो पिया।
जॾहिं सुभाणे तव्हांजी सर्विसुनि जा ॾींहं पूरा थींदा ऐं तव्हां ते इहा वर्दी लहंदी या तव्हांजी खल लहंदी त पोइ तव्हां कहिड़े मुंहं सां सिंध जे रोडनि रस्तनि ते पंहिंजे घटियुनि में हलंदव, कीअं पंहिंजे ॿारनि खे हथ हथ में ॾेई तव्हां रोडनि ते हली सघंदव। इन हिकु हिकु ॻाल्हि जो तव्हांखे हिसाबु ॾियणो पवंदो। यादि रखो, वक़्तु मटिबो रहिबो। अॼु जा हाकिम सुभाणे हाकिम न हूंदा, सुभाणे वरी ॿिया हाकिम हूंदा ऐं तव्हांखे असां इन्हनि हाकिमनि जी मौजूदगी में असां सॼी क़ौम सां वाइदो करे चुका आहियूं त इन्हनि हाकिमनि जी मौजूदगी में तव्हां ते क्रिमिनल एफआईआरूं दाख़िल थींदियूं। निसार कीरीअ जे घर में हमिलो, धाड़ो, न्याणी जा रखियल ज़ेवर ज़ट चोरी करणु, सॼे घर जी भंडा करण जो ॾोह ऐं तरक़ी पसंद हाउस ते हमला करे कंप्यूटर जूं मशीनूं, फोटोस्टेट मशीनूं, सॼे ऑफिस जो सामान खणी तव्हां यकमाल बनाए वरितो। इहे घरनि ते हमला, न्याणियुनि ते हमलनि जूं, चोरी फुर धाड़े जूं तव्हां ते सुभाणे एफआईआरूं दाख़िल थींदियूं ऐं इन्हनि एफआईआरुनि जे नतीजे में तव्हां जूं वर्दियूं लहंदियूं। तव्हां मुजरिम थी हथकड़ियूं हणी जॾहिं इन्हनि ई साॻे लाकअपनि में पवंदव त पोइ तव्हां खां असां पुछण ईंदासीं त हाणे कीअं थी रहे ज़िंदगी, कीअं वंगार थींदी आहे वॾेरनि जी। तव्हांखे क़ौम ऐं तारीख़ जो जवाबु ॾियणो पवंदो। कादर मक्सी फोन ते ॻाल्हाए रहियो आहे पुलिस ऑफिसर सां। नशे वारी माफ़िया जेका गुटके वारी माफ़िया आहे न, इन्हनि जो हफ़्ते में 20-20 लख भत्तो आहे, महीने जो न हफ़्ते जो 20-20 भत्तो आहे। हिकिड़े SH खां वठी हिकिड़े SI जमादार खां वठी SP ताईं उन्हनि वटि मंथलियूं वञनि थियूं। ॿियो आउं पुछणु चाहियां थो त एॾी इंतकामी कार्रवाई, भला हू भंडनि वारे केस जो तव्हां निसार खां पलान त नथा वठो जेको निसार इन भंडनि शहीदनि खे इन इस्पताल मां उन्हनि खे खणाए जंहिं अची रोड ते विहारियो छा, या भंडनि जे केस जी का निसार जे ख़िलाफ़ इंतकामी कार्रवाई त कोन्हे। जो गुज़िरियल 1 महीने खां वठी चुर्च शुरू थी वई आहे। गाॾी अगवा थी एफआईआर नथी दाख़िल थिए, चोर नथा पकड़जनि, गाॾी वापसि नथी कराई वञे ऐं वरी जॾहिं उन ते सियासी एहतजाज कयो थो वञे त 6-6, 8-8 दहशतगर्द कोर्ट जूं एफआईआरूं निसार जे ख़िलाफ़ दाख़िल आहिनि। उन्हनि जॾहिं वरी पुरअमन हड़ताल जो सॾु ॾिनो वियो आहे, अॼु सॼे नवाबशाह 25 तारीख़ सॼे नवाबशाह जे ज़िले में पुरअमन हड़ताल कई आहे। पुलिस जी धौंस, धांधली, बदमाशी खां पोइ बि नवाबशाह जे शहरीन मुकमल हड़ताल करे तरक़ी पसंद पार्टी जे सां इज़हार यकजहती कयो आहे। हिननि जी रहज़नी जे ख़िलाफ़ हिकिड़ो मैंडेट ॾेई छॾियो आहे। हाणे हिननि जी इंतकामी कार्रवाई आहे त हुन निसार जे घर ते काह कई आहे, उनजी माउ खे ॾंडा हया आहिनि, उनजे चाचे खे ॾंडा हया आहिनि, भाइरनि खे ॾंडा हया आहिनि ऐं बीमार माण्हू बिस्तरनि ते पियल उनखे खणी विया आहिनि। निसार कीरे जी घरवारी कैंसर जी मरीज़, उनखे खणी वञी गुम करे छॾियो आहे। छा इन तरीक़े सां तव्हां लॉ एंड ऑर्डर मेंटेन कंदव, कानून जी हुक्मरानी हलाईंदव? मां ही त हिकिड़ा हुकूमती चमचा ऐं कारंदा आहिनि। मां बिलावल भुट्टे खां पुछण थो चाहियां त हींअर लंडन में काल्ह कहिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस करे आयो नवाज शरीफ सां? जमहूरियत की बालादस्ती, आइन और पार्लियामेंट की बालादस्ती, कानून की हुक्मरानी लाएंगे। इस्लामाबाद में वही मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करे सॼे पाकिस्तान जे अवाम खे गुमराह था कनि त असां वारा जमहूरियत पसंदि आहियूं। तव्हांखे शर्म नथो अचे? तव्हां कूड़नि जा पुट आहियो। तव्हांजो घर ज़रदारी हाउस जो महल हीअ असांजे साम्हूं तव्हांजे नक जे हेठां असांजे कारकुन जे ख़िलाफ़ इंतकामी कार्रवाई थिए पई, उन्हनि जे ख़िलाफ़ एफआईआरूं दाख़िल थियनि पियूं, उन्हनि जे घरनि में घिड़ी उनजे न्याणियुनि सां इन क़िस्म जी ज़्यादती थिए पई। पोइ बि तव्हां तवको रखो था त असांजा कारकुन ख़ामोश रहनि ऐं तव्हां असांखे पार्टी खे ख़तमु कंदव। अड़े तव्हांजो बाबो जनरल ज़िया ख़तमु कोन करे सघियो, मुशरफ जहिड़ो आमिर ख़तमु कोन करे सघियो, MQM जा दहशतगर्द माण्हुनि खे कुहंदे कुहंदे ॿोरियुनि सां बंदि लाश उछले असांजी सियासत खे ख़तमु न करे सघिया त तव्हीं कहिड़े बाग़ जी मूरी आहियो? तव्हीं त बेदिमा कल्ह फुटा आहियो। अवाम जे ग़ैज़ गज़ब जो मुक़ाबिलो करण लाइ तयारु रहो। असीं कंहिं सूरत में पंहिंजा पलान न छॾींदासीं, न विसारींदासीं। थैंक यू। डॉक्टर कादर मक्सी जी पुलिस ऑफिसर सां ॻाल्हाए रहियो, तव्हांजा ॻाल्हियूं ॿुधो। तव्हां हिन पासे बीहो त फोटो ॿोलियूं सिधो अचे। सभु मोकिलियो शायदि पहुची वञो, महिरबानी करे सभु पहुची वञो, महिरबानी करे पहुची वञो सभु। शशि साईं सभिनी खे विहारियो पहुचे, पोयां वेही रहो बाबा, वेही रहो। अंबुरा साथी वेही रहनि, महिरबानी करे।
जी नाज़रीन, मां तव्हां ॿुधायां डॉक्टर कादिर मक्सी जी अॻवानी में ही धरणो जारी आहे नवाब शाह प्रेस क्लब जे अॻियां। ही प्रेस क्लब नवाब शाह जा मंज़र आहिनि जेकी हीअं रोज़े जो टाइम आहे, वॾे तादाद में हिते डॉक्टर कादिर मक्सी जी अॻवानी में धरणो लॻियल आहे, धरणो जारी आहे। जागीरदारी मुर्दाबाद, जारी आहे जारी रहंदी, जैसी मारा मारी रहंदी, दहशतगर्दी मुर्दाबाद, नारे कादिर नारे से एसपी हटायो, एसपी हटायो, एसपी हटायो, नारे कादिर नारे से दहशतगर्दी मुर्दाबाद, जागीरदारी मुर्दाबाद। ही नवाब शाह प्रेस क्लब जो धरणो आहे हिते जारी आहे, धरणो जारी आहे। अॼु जेको सुबुह वाक़ियो थियो आहे, हमेशह सिंध जे कारकुननि सां ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी थींदी रही आहे। हुननि जो कसूर छा हुयो? उन्हनि जो कसूर सिर्फ़ इहो हो त हू पंहिंजे हक़ लाइ रोडनि ते निर्वार थी आया। निर्वार छो थी आया? छाकाणि त उन्हनि सां इंसाफ़ न पियो थिए ऐं हू पंहिंजे हक़ लाइ, पंहिंजे राइट्स लाइ रोडनि ते आया ऐं हुननि हड़ताल जो ऐलान कयो। पर उन्हनि जो रिएक्शन हिननि तमामु बुरो कयो, जेकी तमामु घणी नाजाइज़ी आहे। असांजे सिंध जे नियाणियुनि जे घरनि में घिड़ी करे असांजे सिंध जे नियाणियुनि ते हाथापाई, उन ते लाठी चार्ज, हुननि जा कपिड़ा फाड़े विया, हुननि जो मथो फाड़ियो वियो। आख़िर इन जो इंसाफ़ केरु कंदो? ऐं हमेशह असांजे कारकुननि सां इहे नाइंसाफ़ियूं थींदियूं रहनि थियूं। जॾहिं नाइंसाफ़ियूं थियनि थियूं, हिकिड़ी कहाणी शुरू थिए थी, वरी बंदि थी वञे थी, वरी को ॿियो कारकुन अचे थो, वरी उनजी कहाणी शुरू थिए थी, वरी इहो किताब बंदि थी थो वञे। आख़िर तेसीं ताईं असां सां नाइंसाफ़ियूं थींदियूं रहंदियूं। मंज़िलुनि ते वञम भुॻा न आहियूं, मंज़िलुनि ते वञम भुॻा न आहियूं, हा पर हलूं पिया अञा थका न आहियूं, हा पर हलूं पिया अञा थका न आहियूं। फ़र्क़ु सिर्फ़ एतिरो आहे असां में ऐं सिज में, फ़र्क़ु सिर्फ़ एतिरो आहे असां में ऐं सिज में। हू लहे थो, असां अञा लथा न आहियूं। ऐं जेसीं ताईं असां सां इंसाफ़ न थींदो, असांजा कारकुन आज़ाद न थींदा, असांजूं सिंध जूं सड़कियूं आज़ाद न थींदियूं, असां हिते रोडनि ते निर्वाह थी रहंदासीं। ऐं सुभाणे जेसीं ताईं सर जो ऑर्डर ईंदो, असां पूरी सिंध में जेको आहे अहिड़ी माना हड़ताल कराईंदासीं जो ही वञी यादि कंदा। सो तंहिंजे करे असांजे नियाणियुनि खे आज़ाद कयो वञे। ए ज़ालिम तोसां, ए कायर तोसां, ए ज़ालिम तोसां, ए कायर तोसां, हिन भेणनि ख़ातिर, हिन जन ख़ातिर, हिन माउनि ख़ातिर, हिन भाइरनि ख़ातिर, पंहिंजे भाइरनि ख़ातिर, हिन अमन ख़ातिर, हिन अमन ख़ातिर। We want justice. We want. We want. We want. We want. I want. I want. I want. She want. She want. He want. He want. He want. He want. She want. जारी रहंदी, जारी आहे जारी रहंदी, जारी आहे जारी रहंदी, जैसी रात अंधारी रहंदी, जैसी रात अंधारी रहंदी। हे मारा मारी, हे मारा मारी, धरणो जारी आहे। डॉक्टर कादिर मक्सी जी अॻवानी में मिसाल की कारवाई सरकारी खिलाफ, पुलिस की चढ़ाई खिलाफ, धरणो आहे, धरणो जारी आहे। पुलिस गिरी, ए ज़ालिम तोसां, ए कायर तोसां, ए ज़ालिम तोसां, कायर तोसां, ए ज़ालिम तोसां। आज़ाद कयो, आज़ाद कयो, नियाणियुनि खे आज़ाद कयो।
आजाद करो, आजाद करो, आजाद करो, आजाद करो। जी नाज़रीन, हिते आयल एसपी अॻवान मर्कज़ी अॻवान जी ॻाल्हियूं ॿुधियूं। जी चवणु आहे त धरणो असां जारी रहंदो। नवाब शाह प्रेस क्लब जे अॻियां एहतिजाज जारी रहंदो तेसीं ताईं गिरफ़्तार थियण आज़ाद न कंदे तेसीं ताईं धरणो जारी रहंदो। मासूम बाड़ी लतीफ राव के तीफ राव के बाड़ी आज काले मदोसा इनकलाब जिंदाबाद। बाड़ी जे तव्हां ॾिठो इहे नारा कहिड़े तरीक़े सां नारा पियो पंहिंजे पीउ जी आज़ादी जे लाइ। मासूम बाड़ी जे तव्हां इहा आवाज़ ॿुधो। नाज़रीन, तव्हां ई मासूम बाड़ी जा जज़्बाती नारा ॿुधो। हिन जो इहो मुतालबो आहे त असांजो जो गिरफ़्तार आहिनि हुनखे आज़ादु कयो वञे। नाज़रीन, तव्हां मंज़र ॾिसी रहिया आहियो। मंज़र नवाब शाह प्रेस क्लब जे आॾो धरणे जा मंज़र आहिनि। हिते STP सरबराह डॉक्टर कादिर बख्शी जी अॻवानी में हे धरणो लॻियल आहे। अॼु मां तव्हां नाज़रीन पोइ ॿुधायां, नवाब शाह पुलिस पारां अॼु STP मर्कज़ी अॻवान निसार किरो जे घर चढ़ाई करे हुनजे घरवारी गिरफ़्तार करणु, हुनजो भाउ गिरफ़्तार कयो। हुन अमल जे ख़िलाफ़ SSP शहीद नज़ीराबाद जे ख़िलाफ़ ज़िले में शटरबंद हड़ताल कई वई। हिन वक़्तु डॉक्टर कादिर बख्शी जी अॻवानी में धरणो जारी आहे। साईं ज़ैन शाह बि हिते धरणे में पहुतल आहे। हिन वक़्तु तक़रीर जो सिलसिलो जारी आहे, धरणो जारी आहे। वरी असां पल पल तव्हां रिपोर्ट तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान इम्तियाज़ मोगरे जी इजाज़त। अल्लाह भाई।